दोस्तों हींअर असां निकिता आहियूं कोटड़ी जी किले जे लाइ। हींअर वञूं था। हीउ वण ॾिसो था केॾो ख़ूबसूरत मंज़र आहे। विचां रस्तो आहे ऐं ॿिन्ही पासनि खां वण। हीउ मेरा दोस्त बरसात ऐं ज़ाकिर असां टई ईंदे वेंदे पियूं कोटड़ी जी किला ॾेखणु। रोड देखो तुसां केॾा ज़बरदस्त है। साम्हूं ॿिन्ही पासनि ॾांहुं वण, विचां मोटरसाइकिल वञे थी, हल्को हल्को धूओं वारी मोटरसाइकिल जो बाज़ो थो करे। इन खे ई त चवंदा आहिनि ॻोठ। हे पेॾा भेरा ॾेख बरसात कर। हा एक भी संबराया में बिला को भी चुल सही वेंदे पियूं कोटड़ी जी किला ते। उतां बि वीडियो भरे सूं तंहिंखां ॾेखारिसूं।